अस्सलाम वालेकुम हक मौजूद दोस्तों, मां आवां जो जावेद राबूजो। दोस्तों, सिंधु दरिया ते नाजायज़ केनाल अॾण लाइ जेकी वफ़ाक़ तरफ़ां साज़िशूं थी रहियूं आहिनि, इन्हनि साज़िशुनि ख़िलाफ़ क़ौम हिकु आवाज़ बणिजी चुकी आहे। धरती हिकु आवाज़ बणिजी चुकी आहे। धरतीअ जा जवान जोधा पुट हिकु आवाज़ बणिजी चुका आहिनि। पर हितां जा भोतार, पीर ऐं मीर अञा ताईं ज़रदारी सरकार जा वाठा बणियल आहिनि, जेके ज़रदारी सरकार ख़िलाफ़ बिड़क कुछण लाइ तयारु न आहिनि। यकीन कयो, अॼु उहे बिड़क नथा कुछनि, सुभाणे जेकॾहिं सिंधु दरिया न हूंदो, सिंधूअ में पाणी न हूंदो, त उहे वॾेरा भोतार ऐं पीर मीर बि न रहंदा। बहरहाल उन्हनि खे सुजाग ॾियणु घुरिजे। क़ौमी इशूज़ ते, सिंधु दरिया ते थोरी गैरत जी गोरी खाइणु घुरिजे। जेकॾहिं अॼु उन्हनि गैरत जी गोरी न खाधी त सुभाणे उन्हनि जा नसुल बि न रहंदा। सो मां जस थो ॾियां जसकम अॻवान सनान खान कुरैशीअ खे। अॼु जन डेरा मोड़ वटि हिकिड़ो ज़बरदस्त धरनो हयो आहे। होॾां जसकम आरीसर तरफ़ां केतिरनि ई ॾींहंनि खां लॉन्ग मार्च कढियो वियो, जेको सखर खां निकितल लॉन्ग मार्च सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो अॼु कराची, सिंध जी दिलि कराची में पहुतो आहे। ऐं हुननि बि सिंध जा जेके केनाल आहिनि, सिंधु दरिया ते जेको धाड़ो आहे, उनखे नामंज़ूर कंदा नारा हणंदा प्रेस क्लब तरफ़ रवां दवा आहिनि। उन्हनि जी रस्ता रोक कई पई वञे, उन्हनि जा पेर पथूं थिया पिया आहिनि। पर हुननि जो हिकु ई ज़िद आहे त सिंधूअ ते को बि दरिया अॾणु न ॾींदासीं। ॿिए तरफ़ मिठीअ में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां पिणु हिकिड़ो ज़बरदस्त एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। ऐं अॼोके ॾींहं ते ई हैदराबाद शहर में पोरियत मज़ाहमत तहरीक बि हिकु ज़बरदस्त एहतिजाज कयो वियो आहे। पर मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि ते थो अचे त सिंध जा वॾेरा पीर मीर छो नथा जागनि। सिंध में केतिरियूं ई वॾियूं दरगाहूं आहिनि, केतिरियुनि ई दरगाहुनि जा नाला आहिनि। नाले वारियूं दरगाहूं आहिनि कंबर शरीफ़, तव्हांजी मशहूरी शरीफ़, कंडियारो शरीफ़, राणीपुर शरीफ़, अलाए केतिरियूं दरगाहूं आहिनि। उन्हनि जा गादी नशीन आहिनि। उन्हनि जा सिंध में, सिंध त छा पर पूरे मुल्क में लखें ऐं किरोड़े हज़ारे उन्हनि जा मुरीद आहिनि। जेकॾहिं सिंधु दरिया बचाइण ख़ातिर उहे पीर मीर या जेकी बि क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, या जेके ज़रदारी हिन वक़्तु ज़रदारी खां ज़ाहिरी तौर फ़ाइदा था वठनि, वक़्ती तौर फ़ाइदा था वठनि, वॾेरा असांजा जेके उन्हनि जा वाठा बणियल आहिनि, जन खे सिंधु दरिया त नज़र नथो अचे पर पंहिंजा बिभ नज़र था अचनि। जेकॾहिं उहे अमली तौर ज़रदारीअ खे जेको आहे सो जवाबु ॾेई सिंध जी ॻाल्हि कनि, सिंधु दरिया जी ॻाल्हि कनि, त यकीन कयो त ज़रदारी ऐं जेकी हवारी आहिनि, पंजाब आहे, इहे ख़ामोश थी वेंदा ऐं असांजो सिंधु दरिया बची सघे थो। पर जेकॾहिं ईअं न कयूं त यकीन कयो असांजा ईंदड़ नसुल तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। सिंधु दरिया ख़तमु थी वेंदो त सिंध ख़तमु थी वेंदी ऐं सिंधियुनि जो वजूद ख़तमु थी वेंदो। तंहिं करे ख़ुदारा सिंध जे पीरनि मीरनि भोतारनि ज़मींदारनि खे अपील थी कजे त सिंधु दरिया खे बचाइण ख़ातिर हिकु आवाज़ थी निकिरो, क़ौम परस्तनि जो साथ ॾियो, सिंधियुनि जो साथ ॾियो। वॾी महिरबानी।